दोस्तों जेकॾहिं तव्हां कंहिंखे मोहबत में मथे करणु चाहियो था, फरमाबरदार करणु चाहियो था, या उहो तव्हां को माण्हू परे आहे उनखे तव्हां वेझो आणणु चाहियो था, या क़रीब आणणु चाहियो था, या पंहिंजो ग़ुलाम बणाइणु चाहियो था, त मां तव्हांखे मोहबत जो अमल दर्शां थो पियो। अॻ में जेको मां मोहबत जो अमल दर्शियो आहे उहो बहितरीनु आहे, ऐं हे उन खां बि बेस्ट आहे, बहितरीनु आहे। लेकिन हिन जा कुझु असूल आहिनि, त हिनखे तव्हां जुमे जी राति जेको सितार व ज़हर आहे, उनखे पाण आम सिंधी में जुमो चवंदा आहियूं, उनखे जुमे जी राति पढ़ो ऐं ज़हरा जी सहायता में पढ़ो। छो त 12 शैतानी उहे शैतान तव्हांखे कढणु अचणु खपनि। कीअं शैतानी कढणी, या मां तव्हांखे अॻिते हली ॿुधाईंदुमि शैतान कढण जो तरीक़ाकार छा आहे। पोइ तव्हां हिन अमल खे हेखले वण जे हेठां, उन वण जी भरिसां को ॿियो वण न हुजे, हेखले वण जे हेठां 41 कारी मिर्चां जेके आहिनि, हिकु हिकु मिर्च ते 41 चकर जेका आहिनि, तव्हां हुनखे पढ़ी करे उते ई जेका आहे तव्हां उनखे साड़ियो, बाहि उते ई ॿारियो। ऐं पोइ तव्हांखे मां अमल पढ़ी करे ॿुधायां थो पियो, बेस्ट अमल आहे ऐं ज़बरदस्त अमल आहे। अमल पढ़ी करे तव्हांखे ॿुधायां थो पियो। मुनी मुनी में का मुनी हमारा नाम, तेली का तेल बहा ऊपर बहा लाठियां, 41 मिर्च जले, फिलाणी दे फिलाणी जो जी जले, फिलाणे पुट फिलाणी दे आवे दे छूट जाए, ना आवे तो हंक ॾारा फूट जाए, मुंड रे सर मुआ देवका, वाचा हले वाचा चले, संपो अल्लाह नबी रसूल करे। हाणे हिन में जेके मां नाला ॾिना आहिनि, उहे नाला जेके आहिनि न, तव्हां उहे जेके नाला तव्हांखे मतलूब आहिनि, घुरिबल आहिनि, उहे नाला तव्हांखे ॾियणा आहिनि, या पंहिंजो नालो ॾियणो आहे। ऐं उते ई बाहि ॿारणी आहे, उन वण जे हेठां ई बाहि ॿारणी आहे। उहो वण का कहिड़ो हुजे, उनजे इर्द गिर्द में कोई वेझो वण न हुजे, हे हुन में लाज़मी शर्त आहे। जुमे जी राति हुजे ऐं ज़हरा जी सहायता हुजे, ऐं कमु 3 ॾींहंनि जे अंदरि खां 7 ॾींहंनि जे अंदरि लाज़मी थी वेंदो। सम्झ में न अचे त पंहिंजी नसीब खे चओ, क़िस्मत खे चओ। ख़ुदा हाफ़िज़।